ज़हीर अब्बास साहब, ये ॿुधायो त हिन समूरे वाक़े में पुलिस किथे आहे, पुलिस कहिड़ी कार्रवाई कई आहे, या वरी कोई हिते आला अमलदार पहुतो आहे, या वरी हिन शख़्स खां पुछा कई वई आहे त आख़िर तो अहिड़ो क़दम छो खयो? जी बिल्कुल सबा, जीअं ही वाक़ियो सोशल मीडिया ते वायरल थियो ऐं आवाज़ टीवी तुरत ही इन वाक़े जी जीअं ख़बर कराई। उन खां पोइ SSP दादू, कैप्टन रिटायर सदाम हुसैन ख़ासकेली ऐं मेहर तक जे MPA अॻूणे सूबाई वज़ीर फयाज़ अली बुट जे नोटिस वठण बाद SHO B सेक्शन तोड़े पुलिस जा जेके ॿिया अटाला आहिनि उहे जवाबदार खे ॻोल्हण जे लाइ SHO B सेक्शन महताब खावड़ जी अॻुवाणी में मुख़्तलिफ़ जायुनि ते छापा हणी खेरपुर नातन शाह तरफ़ भॼी वेंदड़ जवाबदार अब्दुल रज़ाक खे गिरफ़्तार करे वरितो ऐं गिरफ़्तार करण खां पोइ जेको आहे सो हुनखे खुफ़िया जॻह ते बि रखियो वियो आहे। ऐं जीअं ई हुनजी गिरफ़्तारी जो इतला थियो ऐं नंढड़े जी तदफ़ीन थी त हुनजी वालदा जी फरियाद ते B सेक्शन थाणे ते केस दाख़िल कयो वियो आहे। ठीक है, इहो ॿुधाइजो केस में जेका FIR दाख़िल कई वई आहे ज़हीर अब्बास, उन में छा ॼाणायो वियो आहे, उन औरत पारां कहिड़ा इंकशाफ कया विया आहिनि, छो जो यकीनन हुन पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी हूंदी हिन वहशी दरिंदे सां ऐं 3 ॿार हुअण जे बावजूद ज़हनी तौर ते एतिरो मतिलबु ज़हनी तौर ते डिस्टर्ब थियणु सम्झ खां ॿाहिरि आहे। FIR में वधीक छा ॼाणायो वियो आहे? हाँ जी मुबशर, तव्हां जीअं अवां चयो त ही जुनूनी क़िस्म सां औरतुनि जी जेका आहे ज़िंदगी गुज़ारणी जेका आहे सा उहा हिकु अज़ाब बणियल हुई। उन FIR में ॼाणायो आहे त मक़तूल मोहम्मद अली जी जेका अमड़ आहे मसमात शाहिदा मेमण, उन FIR में ॼाणायो आहे त ही जुनूनी जेको मुंहिंजो पुटु मुड़ुसु आहे अब्दुल रज़ाक, ही अहिड़े क़िस्म जूं जेको आहे सो अॻ में बि केतिरा ई दफ़ा बिल्कुलु ईअं जीअं नफ़्सियाती मरीज़नि जीअं माना जानलेवा धक हणी तशदुद कंदो रहंदो हुयो, वरी कुझु ॾींहंनि खां पोइ ही सही बि थी वेंदो हुयो ऐं राज़ को कमु तोड़े टाइलिस जो कमु मज़दूरी जो कमु बि कंदड़ हुयो, जीअं रूट सां हिकु मज़दूर करे थो, बल्कि वाक़ई खां हिकु ॾींहुं अॻु में बि हू कम ते वियो हुयो। पर संदसि घरवारीअ जेको फ़रियाद में ॼाणायो आहे त संदसि मुड़ुसु अहिड़े क़िस्म जूं धमकियूं घर में ॾींदो रहंदो हुयो त मां ॿी शादी कंदुसि, मां ख़ुशि न आहियां, मां या त ॿी शादी कंदुसि, जे ॿी शादी न कयमि त पोइ सभिनी खे क़त्ल कंदुसि। ठीक है, वॾी महिरबानी ज़हीर अब्बास, अवां असांखे टाइम ॾिनो।